रेशम रेशम जहड़ियों बाहूं, तन में सोनो शर्माए, घर में खुशबू घर में खुशबू, वारं खे जो बराए। रेशम रेशम जहड़ियों बाहूं, तन में सोनो शर्माए, घर में खुशबू घर में खुशबू। साहब खंड जो जहाज बुॾी वियो अथव छा? वात गोदो थी वियो अथव? खंड जो जहाज त नाहे बुॾो, पर को तूफान हितां गुज़री वियो आहे जंहिं मुंहिंजा होश ई उॾाए छॾिया आहिनि। तूफान? किथे तव्हां नाज़िया जी ॻाल्हि त कोन पिया कयो? अच्छा, त हुनजो नालो नाज़िया आहे? जी, हुनजो नालो नाज़िया आहे। सेठ नंढा, मूंखे तव्हांजी नियत ठीक नथी लॻे, थोरो संभाले ॻाल्हायो, पटड़ी था लहो पिया। किथे उहा तुंहिंजी? न न न मुंहिंजी अञा कुझु बि कोन्हे। हा, बाक़ी सेठ साहब जी म्यूजिक टीचर अथव। ओ, म्यूजिक टीचर? बाक़ी तव्हां छा सम्झो, ही सेठ जी साली आहे? चङो, तूं महिमाननि जी ख़ातिर तवाज़ो कर, मां अचां थो। लॻे थो को वॾे दर्जे जी ॿोॾ अचणी आहे जंहिंमें सभु कुझु ॿुॾी वेंदो। पाण खे छा आहे, पाण त ॿई मथा खाईंदासीं। हा, ठठ सां ईद मल्हाईंदासीं। वाह साईं वाह, हलड़े सिंगार आई ईद कयूं।